केमिस्ट्री क्लास 10 बाब 3 सबक 19 हिस्सो ॿियो तफ़सीली सवाल डिटेल क्वेश्चंस केमिस्ट्री उस्ताद नजुला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार असांजे जो लेक्चर जो मौजू आहे तफ़सीली सवाल डिटेल क्वेश्चंस सेक्शन सी डिटेल क्वेश्चंस में पार्ट ॿियो पढ़ंदासीं। सवाल नंबर 3 आहे व्हाट आर द मेन सोर्सेज ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स नमियाती मुरक्कबनि जा आम ज़रिया कहिड़ा आहिनि। मेंशन विद स्पेशल रेफरेंस ऑफ कोल पेट्रोलियम एंड नेचुरल गैस कुदरती गैस पेट्रोलियम ऐं कोयले जो ज़िक्र ज़रूर कयो। Organic compounds are prepared naturally by animals and plants and they are also prepared synthetically. नामियाती मुरक्कब कुदरती तौर ते ॿूटनि ऐं जानवरनि मां मिलनि था ऐं उहे हाणे हथरादू मसनूई तरीक़नि सां पिणु तयारु थियनि था पिया। असांखे मालूम आहे त ऑर्गेनिक कंपाउंड्स जा नेचुरल सोर्स एनिमल्स ऐं प्लांट्स आहिनि। एनिमल्स जीअं तव्हां गोश्त खाओ था, अंडा खाओ था, चिकन खाओ था, बीफ खाओ था या मच्छी खाओ था, उन्हनि मां तव्हांखे प्रोटीन मिलंदी आहे। प्रोटीन नामियाती मुरक्कबनि जो आम हिकिड़ो ग्रुप आहे। फैट्स ऐं ऑइल्स जीअं मिल्क बटर चीज़ खीर मखण ऐं पनीर उन में तव्हांखे चर्बी ऐं तेल मिलंदो आहे। इहो चर्बी ऐं तेल पिणु नामियाती मुरक्कब आहिनि। ऐं ॿूटनि मंझां तव्हांखे हिकिड़ा ॿूटा डेड प्लांट्स मिलंदा जेकी मिलियन साल अॻु लखे साल अॻु ॿूटा ज़मीन जे अंदरि तहनि जे हेठां दॿिजी ॻरी सड़ी कार्बोनाइज़ेशन मां जे अमल मां गुज़री करे उहे पेट्रोलियम गैस ऐं कोल में तब्दील थिया आहिनि। इहो कोल पेट्रोलियम ऐं नेचुरल गैस ऑर्गेनिक कंपाउंड्स जो हिकिड़ो तमामु अहम ज़रियो आहे। ॿिया असां वटि ज़िंदा ॿूटा आहिनि जिन मंझां असां फ़सुलु उपाईंदा आहियूं या असां जेके सब्जियूं पोखियूं था पिया या जेके तेल असां ॿूटनि मां हासिलु कयूं था, इहे समूरा ऑइल्स विटामिन्स फ्रूट्स प्रोटीन्स ऐं कार्बोहाइड्रेट्स जेके आहिनि असांजे नामियाती मुरक्कबनि जा आम ज़रिया आहिनि। असांखे जेको कोल मिले थो पियो उन कोल जी जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त उन कोल जा असांखे 4 क़िस्म मिलनि था। हिकिड़ो पीट आहे, ॿियो लिग्नाइट आहे, ॿियो बिट्यूमिनस कोल आहे ऐं चोथों आहे एंथ्रासाइट। ऐं इहो कोल असांखे डेड प्लांट्स मां मिलंदो आहे, हिकिड़ो आम ज़रियो आहे। कोल में जेको पीट असांखे पहिरियों कोयले जो क़िस्म मिले थो उन में 60% कार्बन जो कंटेंट मौजूदु हूंदो आहे। इहो असांजो लो क्वालिटीअ जो हिकिड़ो फ्यूल आहे जेको आमतौर ते इस्तेमालु थींदो आहे भठियुनि में। लिग्नाइट आहे जंहिंमें 70% कार्बन कंटेंट हूंदो आहे, कार्बन जो मक़दार 70%, बाक़ी 30% घिम गैसूं हूंदियूं अथसि। इहो सॉफ्ट कोल आहे, थर्मल पावर स्टेशन्स में इस्तेमालु थींदो आहे। बिट्यूमिनस कोल जंहिंमें 80% कार्बन कंटेंट हूंदो आहे, बाक़ी 20% हिन में मॉइस्चर ऐं गैसूं हूंदियूं आहिनि। इहो बिट्यूमिनस कोल असांजो कॉमन कोल जो क़िस्म आहे जेको घर में कोयलो इस्तेमालु कंदा आहियूं, उहो पिणु बिट्यूमिनस जो ई हिकिड़ो टाइप आहे। एंथ्रासाइट कोल जेको आहे उन में 90% कार्बन हूंदी आहे। इहो सुपीरियर क्वालिटी जो हार्ड कोल आहे, सख़्तु कोयलो आहे ऐं इहो सनअतुनि में अंदरि इस्तेमालु थींदो आहे। सो इहो चइनी क़िस्मनि जो कोयलो असांखे कोल मंझां हासिलु थींदो आहे जेको तव्हांखे डेड प्लांट्स मां हासिलु थींदो आहे ऐं इन कोल सां गॾोगॾु पेट्रोलियम ऐं गैस पिणु हासिलु थींदी आहे। कोल गैस जॾहिं कोल असां ज़मीन मां हासिलु कंदा आहियूं त उनजी डिस्ट्रक्टिव डिस्टिलेशन थींदी आहे त उन मां हिकिड़ी प्रोडक्ट मिलंदी आहे कोल गैस। इन सां गॾु 3 ॿियूं प्रोडक्ट मिलंदियूं आहिनि। पहिरियां असां कोल गैस जी ॻाल्हि कयूं त इहा मिलावट हूंदी आहे हाइड्रोजन जी, मीथेन जी ऐं कार्बन मोनोऑक्साइड जी। इन खां अलावा कोल गैस खां अलावा असांखे अमोनिकल लिक्विड मिलंदो आहे कोल मां। इहो अमोनिकल लिक्विड छा आहे? पाणीअ में ॻरियल अमोनिया खे असां अमोनिकल लिक्विड चवंदा आहियूं। हिन मंझां भाण ठहंदा आहिनि। ऐं टी असांखे प्रोडक्ट हासिलु थींदी आहे कोल मां, कोल टार। इहो कोल टार वरी जेको पाण आहे उहो 200 खां मथे मुख़्तलिफ़ ऑर्गेनिक कंपाउंड्स जी मिलावट हूंदी आहे ऐं इन्हनि ऑर्गेनिक कंपाउंड्स में घणे भाङे एरोमेटिक मुरकब हूंदा आहिनि यानी बेंज़ोइड्स मुरकब हूंदा आहिनि। नंबर चौथी प्रोडक्ट हासिलु थींदी आहे कोक जेका 98% कार्बन हूंदी आहे। इहा कोल जी जेका बाक़ी बचियल रेजिड्यू हूंदो आहे पोइ ते उहो असांखे कोक जी सूरत में हासिलु थींदो आहे। ॿियो सोर्स आहे ऑर्गेनिक कंपाउंड जो पेट्रोलियम। पेट्रोलियम हिकिड़े असांखे लातीनी ॿोली जो लफ़्ज़ आहे पेट्रो ऐं ओलियम। उन्हनि में हिकिड़ो लफ़्ज़ असां ठाहियो आहे पेट्रोलियम। पेट्रो जो मतिलबु आहे रॉक, ओलियम जो मतिलबु आहे ऑयल यानी रॉक ऑयल, पथरनि मां हासिलु थींदड़ तेल। पथरनि मां हासिलु थींदड़ तेल जेको आहे उहो असां छा कंदा आहियूं, फ्रैक्शनल डिस्टिलेशन जे ज़रिए उनखे असां हीट कंदा आहियूं ऐं पोइ मुख़्तलिफ़
बॉइलिंग पॉइंट्स ते असांखे इन पेट्रोलियम मां ऑर्गेनिक कंपाउंड्स जा फ्रैक्शंस मिलंदा आहिनि। फ्रैक्शंस जो मतिलबु आहे त को हिकिड़ो ऑर्गेनिक कंपाउंड न, पर उन फ्रैक्शन में मुख़्तलिफ़ ऑर्गेनिक कंपाउंड हूंदा आहिनि जेके असां हासिलु कंदा आहियूं। मिसाल जे तौर ते 20 डिग्री सेंटीग्रेड ते असांखे कार्बन 1 खां 4 ताईं जेके मुरकब आहिनि उहे मिलंदा आहिनि, ऐं वरी कार्बन 5 खां 10 ताईं वरी असांखे 70 डिग्री सेंटीग्रेड ते मिलंदा आहिनि। ईअं मुख़्तलिफ़ ऑर्गेनिक कंपाउंड्स जा ग्रुप असांखे मुख़्तलिफ़ बॉइलिंग पॉइंट्स ते मिलंदा आहिनि। असां उन्हनि खे हासिलु कंदा आहियूं फ्रैक्शंस जी सूरत में। वरी उन्हनि फ्रैक्शंस खे असां अलॻि अलॻि कंदा आहियूं त उन्हनि मां असांखे मुख़्तलिफ़ अलॻि अलॻि मुरकब मिलंदा आहिनि। सो पेट्रोलियम जेको आहे पाण उहो तमामु घणनि ऑर्गेनिक कंपाउंड्स जो हिकिड़ो ज़रियो आहे। इन पेट्रोलियम खे फ्रैक्शनल डिस्टिलेशन जे ज़रिए फ्रैक्शंस में टोड़ींदा आहियूं ऐं पोइ उन्हनि मंझां असां ॿिया नामियाती मुरकब हासिलु कंदा आहियूं। नेचुरल गैस जेका असांखे कोल मां हासिलु थींदी आहे, कोल सां गॾु पेट्रोलियम ऐं पोइ नेचुरल गैस, इहे टई शयूं हासिलु थींदियूं आहिनि। नेचुरल गैस छा आहे? इट इज़ अ मिक्सचर ऑफ लो मॉलिक्यूलर मास हाइड्रोकार्बन्स। घटि वज़न वारनि ऑर्गेनिक कंपाउंड्स जी मिलावट हूंदी आहे नेचुरल गैस। द मेन कंपोनेंट अबाउट 85% इज मीथेन अलॉन्ग विद अदर गैसेस, ईथेन, प्रोपेन एंड ब्यूटेन। नेचुरल गैस में 85% मीथेन हूंदी आहे, बाक़ी ॿियो ईथेन, प्रोपेन ऐं ब्यूटेन वग़ैरह हूंदियूं आहिनि। Its origin is similar to that of coal and petroleum. Natural gas बि पेट्रोलियम ऐं कोल सां गॾु ई पैदा थींदी आहे। Therefore it is found with their deposits. इन जे करे पेट्रोलियम ऐं कोल सां गॾु ई असांखे नेचुरल गैस पिणु मिलंदी आहे। सवाल नंबर 4 आहे, डिस्क्राइब द यूजेस ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स। नामियाती मुरकबनि जा इस्तेमाल लिखो। No doubt, thousands of organic compounds are synthesized naturally by animals and plants. इन ॻाल्हि में को बि शक कोन्हे को त ॿूटनि ऐं जानवरनि मां असांखे हज़ारे नामियाती मुरकब मिलनि था, बट मिलियंस ऑफ ऑर्गेनिक कंपाउंड्स आर बीइंग प्रिपेयर्ड इन द लेबोरेटरीज़ बाय द केमिस्ट। पर हाणे लखे ऑर्गेनिक कंपाउंड लेबोरेटरियुनि जे अंदरि हथरादू तौर ते तयारु थियण लॻा आहिनि। These compounds are part of everything from food we eat to the various atoms we use in daily life to fulfill our needs. इहे नामियाती मुरकब असांजी ज़िंदगी जो अहम हिसो आहिनि। खाधे पीते खां वेंदे ज़रूरतुनि जी हर शयुनि ताईं नामियाती मुरकबनि जो इस्तेमालु पखिड़ियल आहे। जेकॾहिं नामियाती मुरकबनि जो इस्तेमालु ॾिसूं त नंबर पहिरें ते आहे नामियाती मुरकबनि जो खाधे तौर ते इस्तेमालु। The food we eat daily such as milk, eggs, meat, vegetables, etc. contain carbohydrates, proteins, fats, vitamins, etc. are all organic stuff. जेका तव्हां खाधो खाओ था उन में अंडा आहिनि, मुर्गी आहे, गोश्त आहे, खीर आहे, फ्रूट आहे, सब्जियूं आहिनि, उन्हनि सभिनी में कार्बोहाइड्रेट हूंदो आहे या प्रोटीन हूंदो आहे या फैट हूंदी आहे या विटामिन हूंदी आहे। इहे सभई नामियाती मुरकबनि जूं मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि। सो नामियाती मुरकब खाधे जे तौर ते असां वापराईंदा आहियूं। नंबर ॿियो इस्तेमालु आहे यूज़ एज क्लॉथिंग। कपिड़े जे तौर ते नामियाती मुरकबनि जो इस्तेमालु। ऑल टाइप्स ऑफ क्लॉथिंग we wear, we use as bed sheets, etc. are made up of natural fibers, cotton, silk and wool, etc. and synthetic fibers, nylon, decron and acrylic, etc. all these are organic compounds. कपिड़ो जेको असां पायूं था या बेड शीट्स आहिनि या कंबल आहिनि, जैकेटूं आहिनि, इहे समूरियूं जेके बि तव्हांजे कपिड़े मां ठहियल शयूं आहिनि उहे या त नेचुरल फाइबर्स मां ठहियल हूंदियूं आहिनि, जीअं कप आहे या सिल्क आहे या ऊन आहे, या वरी हथरादू धागा नायलॉन, डेक्रोन वग़ैरह इस्तेमालु थियल था, उन्हनि मंझां बि इहो कपिड़ो ठहंदो आहे। हाणे इहे हथरादू धागा हुजनि या कुदरती धागा हुजनि, इहे सभई नामियाती मुरकब आहिनि। यूज़ेस एज हाउसिस, घरनि में नामियाती मुरकबनि जो इस्तेमालु। वुड इज़ सेल्यूलोज़, काठ जेको आहे सेल्यूलोज़ आहे, ऐं सेल्यूलोज़ जेको आहे उहो कुदरती तौर ते तयारु थींदड़ हिकिड़ो नामियाती मुरकब आहे। हाणे काठ जो इस्तेमालु तव्हां घर में ॾिसो त हर क़िस्म जो फर्नीचर काठ मां ठहियल आहे। ईअं इहो काठ जेको आहे उहो सेल्यूलोज़ आहे। सेल्यूलोज़ ऑर्गेनिक कंपाउंड आहे, यानी नामियाती मुरकब असांखे घरनि में फर्नीचर वग़ैरह में पिणु कमु अचनि था। Uses as fuel, the fuels we use for automobiles and domestic purposes are coal, petroleum and natural gas. These are called fossil fuels. All of these are organic compounds. हाणे फ्यूल जो नालो खजे थो त तव्हांखे ज़हन में पेट्रोल, डीज़ल ऐं घरनि में इस्तेमालु थींदड़ जेके बि घासलेट वग़ैरह जहिड़ियूं शयूं आहिनि उहे अची वेंदियूं, या तव्हांखे सुई गैस अची वेंदी। हाणे इहे सभई ऑर्गेनिक कंपाउंड्स जूं मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि, मुख़्तलिफ़ मुरकब आहिनि जेकी असां ॿारनि तौर ते इस्तेमालु कयूं था। असां हिन ॿारनि खे फॉसिल फ्यूल सॾियूं था, छो त इहो पिंड पाणनि मां ई असांखे हासिलु थींदो आहे। इहे समूरा फ्यूल जा क़िस्म ऑर्गेनिक कंपाउंड्स आहिनि। यूज़ेस एज मेडिसिन्स,
दवाउनि जे तौर ते इस्तेमालु. A large number of organic compounds naturally synthesized by plants are used as medicines by us. खोड़ सारा मुरकब जेके असां ॿूटनि मां हासिल कंदा आहियूं ऐं उन्हनि खे दवाउनि में तब्दील कंदा आहियूं, उन्हनि मां तमामु घणा मुरकब ऑर्गेनिक कंपाउंड हूंदा आहिनि. Most of the life-saving medicines and drugs such as antibiotics are synthesized in laboratories. खोड़ सारियूं ज़िंदगी खे बचाईंदड़ दवाऊं जीअं एंटीबायोटिक्स वग़ैरह आहिनि, उहे पिणु लेबोरेटरी में अंदरि तयारु कयूं वञनि थियूं ऐं उहे बि असांजा नामियाती मुरकब ई हूंदा आहिनि. असांजो जेको लेक्चर पुॼाणी ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु. तेसीं ताईं ॾिसंदा रहो सिंधु ऑनलाइन स्कूल.